सिंध राउंड अप में नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। कराची मां त कराची जे शाह लतीफ़ टाउन में हादसे सबबि मनड़ वासी नौजवान फोत थी वियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे रिपोर्टर मनड़ो गुलाम मोहम्मद भट्टी। जी गुलाम मोहम्मद भट्टी, अपडेट कजो। जी मूंखे ॿुधाईंदो अलाह मनड़ो भरिसां सोनरी फार्म जे ॻोठ अब्दुल मजीद डायरी जे रहवासी साहिब डायरी जो 20 साला नौजवान पुट पठान डायरी कराची जे मली वारे इलाइक़े शाह लतीफ़ खान जे जोगी मोड़ वटि तेज़ रफ़्तार कार जी टक्कर लॻण जे नतीजे में नौजवान शख़्स ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में कराची जी सिविल अस्पताल में वियो, मगर नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे पोती नौजवान जो मर एम्बुलेंस ज़रिए संद रबाणे ॻोठ अब्दुल मजीद डायरी आंदो वियो आहे। मर घर पहुचण ते कोराम मचल आहे। बाद में पोती नौजवान जी जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंखां पोइ मरहूम खे संद रबाणे क़ब्रस्तान में मिटी मां हवाले कयो आहे। जी मेहरबानी अपडेट करण लाइ, वॾी मेहरबानी। नाज़रीन, कराची जे शाह लतीफ़ टाउन में हादसे सबबि मनड़ वासी नौजवान फोत थी वियो आहे। नौजवान जे घर में कोहराम मची वियो आहे। सिंध राउंड अप में सखर जी ख़बर शामिल कंदासीं। अव्हां खे